मौजूद जे सिंध जे लतीफ़ असां इन वक्त मौजूद आहियूं मिस्किन जहान खान खोसो म्यूज़ियम में जेको नंगर पार्क जी गोद में मौजूद है। ही जेको सो मुजस्मो है वो है ठाकर केसूबा सोढो जो ठाकर केसूबा सोढो तव्हां ॾिसी सघो था। हाणे असां अॻिते अचूं था ऐं हीउ बहितरीनु इन जो ही जेको सिस्टम आहे कहिड़े तरीक़े सां ठहियो पियो आहे। उन खां पोइ असां अचूं था पार्कर जो ॿारी कबीलो। हिन ते लिखियलु आहे पार्कर जो ॿारी कबीलो। पार्कर जो ॿारी कबीलो उन्हनि जा सिस्टम ऐं मिसाल तौर ते हीअ लाइटिन बत्ती ॾिसो न हाणे ऐं केॾे दौर खां पोइ असांखे ॾिसण जे लाइ मिली आहे। शायदि असां या असांजा जेके वॾड़ा हुया उन्हनि इहा शइ मौजूदु ॾिठी हूंदी ऐं उन खां पोइ असां ॾिसूं पिया था। ऐं हाणे इन्हनि जो हीउ ॾिसो ही पाण वटि जेके ॿाराड़ी में इहो सिस्टम अञा ताईं मौजूदु आहे ऐं पाण ज़ूम करे शयूं ॾिसूं था। ज़ूम करे बिल्कुलु बि हे दांगी आहे ऐं चुल्ह आहे ऐं उनखां अलावा हीअ शयूं जेके वेलण लेटण ऐं जेको खीर विलोड़ण वारी शइ। ऐं हाणे असां अचूं था पार्कर जे कोली कबीलो ऐं पार्कर जो कोली कबीलो ऐं हीअ आहे पार्कर जे कोली कबीले जो जेको सिस्टम आहे उन तहत हिते बि लालटीन बत्ती पई आहे ऐं मथे ख़ूबसूरत जेको सो टारियूं वग़ैरह मौजूदु आहिनि। तव्हां ॾिसी सघो था। तव्हांखे बिल्कुलु बि असां वेझराई में ॾिसूं था। ऐं हाणे असां अचूं था पार्कर जो बलोच कबीलो। पार्कर जो बलोच कबीलो ऐं इन में तव्हां ॾिसी सघो था त हीउ चाचो मिसाल तौर ते वेठो आहे। हिन जे में शाह जो रिसालो। शाह जो रिसालो हिन जे हथ में आहे। पाण ज़ूम करे ॾिसूं था त शाह जो रिसालो हिन जे अंदरि मौजूदु आहे। उन खां पोइ नंढिड़ो बीठो अथव हिन संगती खे बि ॾिसी सघो था। ऐं हीअ आहे ईअं सम्झो त बहितरीनु ऐं सच पुछो ॾाढो सुकून वारी जॻह लॻी पई आहे। असां हीअ व्लॉग ठाहिण जो मक़सदु इहो आहे तव्हांखे हीअ शयूं असां जेके निज असांजी ॿाराड़ी जूं शयूं हूंदियूं हुयूं हाणे त मुश्किल आहिनि। ऐं हाणे असां अचूं था मिस्किन जहान खान खोसो। मिस्किन जहान खान खोसो जंहिंजो मुजस्मो आहे हीअ तक़रीबन हिननि ऐं कारीगरनि जी बहितरीनु कारीगरी आहे। ऐं हाणे असां रूपलो कोली तलवार हथ में आहे हर भाव रूपला कोली न आहे ॼणींदी। सो ही तव्हां पाण ॾिसी सघो था। ही पथर जेके रखिया विया आहिनि ऐं पोयां खां जेको सो सेटअप पथरनि जो ठाहियो वियो आहे ऐं हीअ रूपलो कोली आहे हथ में तलवार जंहिं मतिलबु ईअं सम्झो त पार्कर ते वेही करे जेको सो वॾी जंग जोटी हुई। ऐं उनखां पोइ हाणे असां अचूं था जैन मंदर ऐं धर्म जूं मूर्तियूं। हीअ बि तव्हां ॾिसी सघो था बहितरीनु नमूने सां।